नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां या तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां ग्लोबल राउंड अप जे ज़रिए मजमूई तौर ते हिन पूरे वीक में जेके आलमी सियासत में जेके तब्दीलियूं अचनि थियूं, गॾोगॾु पूरी दुनिया में जेके मुआशी समाजी जेके पहलू आहिनि उन्हनि ते बि असां डिस्कस कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू असां डिस्कस कंदासीं उन्हनि में शामिल हूंदो पानामा लीक्स जे इंकशाफनि जे हवाले सां जेका डेवलपमेंट थी आहे समूरी आलमी सियासत में, उन हवाले सां तव्हां सां रिपोर्ट शेयर कंदासीं। गॾोगॾु प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं ॾखण कोरिया में 16 सालनि खां पोइ जेके चूंडूं थियूं आहिनि उन में हुकुमरान पार्टी जी हिन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन आहे, उन हवाले सां बि प्रोग्राम में रिपोर्ट शामिल हूंदी। गॾोगॾु प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान में जेके अमुन ॻाल्हियूं हुयूं तालिबान ऐं अफ़गान हुकूमत जे विच में, उहे डेडलॉक जो शिकार थियूं ऐं हाणे जेका रिसेंटली हिन वक़्तु उते जेका सूरत हाल आहे उन हवाले सां तव्हां सां डिस्कस कंदासीं। प्रोग्राम में चौथों मौज़ू हूंदो अमरीका में जेको ज़ीका वायरस जो जेको हिन वक़्तु ॾिठो वियो आहे त उते ज़ीका वायरस जूं वधीक जेके कुझु केसिस आहिनि उहे रिपोर्ट थिया आहिनि। प्रोग्राम जे आख़िर में असां तव्हां सां शेयर कंदासीं यमन में लॻभॻि 1 साल खां पोइ जंगबंदी जेका आहे उन ते इतफ़ाक़ थी वियो आहे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं पानामा लीक्स जे आलमी ज़िलज़िले खां। नाज़रीन, आलमी ज़िलज़िले जो मक़सदु इहो त आलमी सियासत ते जेको ज़िलज़िले नुमा जेको इंकशाफ साम्हूं आया आहिनि उन खां पोइ आफ्टर शॉक्स जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, आलमी सियासत ते इंकशाफनि खां पोइ जेके मनफ़ी असर पिया आहिनि उन सां मजमूई तौर ते काफ़ी जेके पार्टियूं आहिनि या हुकूमतूं आहिनि उहे त मुल्कनि में किरियूं आहिनि, पर गॾोगॾु इन समूरे इंकशाफनि जो जेको असरु आहे उहो सिधी रीति अवाम ते बि पियो आहे। उहो कीअं, उहो ॼाणींदासीं इन रिपोर्ट जे ज़रिए। पानामा लीक्स जे आलमी दुनिया में आयल ज़िलज़िले खां पोइ आफ्टर शॉक्स जो सिलसिलो जारी आहे। पानामा लीक्स जे इंकशाफनि जंहिंसां समूरे आलमी सियासी मंज़रनामे में छिरकाईंदड़ तब्दीलियूं नुमायां थियण लॻियूं आहिनि। पानामा लीक्स जे इंकशाफनि खां पोइ आइसलैंड जे वज़ीर आज़म अवामी रद्द अमल ते इस्तीफ़ा ॾिनी, जॾहिं त बरतानवी वज़ीर आज़म डेविड कैमरून खां बि इस्तीफ़ा जो मुतालबो साम्हूं आयो, जंहिंखां पोइ वज़ाहती बयाननि जो न रुकजण वारो सिलसिलो तेज़ थी वियो। उन सां गॾोगॾु समूरी आलमी सियासत में थरथलो मचण खां पोइ आलमी कमीशन क़ाइमु कई वई, जेका कारे नाणे जी लिकियल कमाई जो जाइज़ो वठी हक़ीक़तूं मंज़रिआम ते आणींदी त उन कारे नाणे खे कहिड़े सियासतदान कीअं कमायो। पानामा पेपर्स जे इंकशाफनि सबबि जिते हुकूमतूं किरियूं आहिनि त उते वरी उन लीक्स खे साज़िश करार ॾिनो वियो। कुझु आलमी सियासतदाननि लीक्स जे नतीजे में थींदड़ एहतजाजनि खे मान ॾींदे अवामी रद्द अमल खे साराहींदे इस्तीफ़ाऊं ॾिनियूं, जॾहिं त उन लीक्स खे साज़िश करार ॾींदे रूसी सदर व्लादिमीर पुतिन इंकशाफनि खे सही करार ॾींदे अमरीकी साज़िश करार ॾिनो। रूसी सदर चयो त पानामा लीक्स जो मामलो बज़ाहिर त अजीब आहे, पर उन में ऑफशोर कंपनियुनि बाबति जेके ख़बरूं हुयूं से ग़लति न आहिनि ऐं उन समूरी जांच में सिर्फ़ सहाफ़िनी न पर वकीलनि जो बि अमल दख़ल आहे। संदसि चवणो त ऑफशोर कंपनियुनि मां हासिल थींदड़ रक़म सदर समेत केतिरनि ई ऑफिशर्स ताईं फराहम कई वई। प्यूटन इल्ज़ाम हणंदे चयो त उन इंकशाफनि पुठियां अमरीकी अख़्तियारियूं आहिनि, जिन जो मक़सदु सेप्टेंबर में थींदड़ पार्लियामानी चूंडुनि ते असरअंदाज़ थियणु आहे। पानामा लीक्स जे ज़िलज़िले जी शिदत बरतानिया में बि महसूस कई वई। बरतानवी वज़ीर आज़म डेविड कैमरून गुज़िरियल 7 सालनि जे अरसे दौरान जमा करायल टैक्स जा तफ़सील जारी कया। कैमरून उहे तफ़सील पानामा लीक्स में संदसि वालिद जी ऑफशोर कंपनियुनि बाबति तफ़सील साम्हूं अचण खां पोइ लॻंदड़ इल्ज़ामनि जे जवाबी सूरत में जारी कया। संदसि वालिद पानामा जे लॉ फर्म मोसाक फोनेस्का जी मदद सां हिकु ऑफशोर कंपनी ठाही हुई। कैमरून लॻभॻि 2 लख पाउंड जी आमदनी ते तक़रीबन 76,000 पाउंड टैक्स अदा कयो। साल 2014-15 दौरान कमायल आमदनी में हुन बतौर वज़ीर आज़म पघारी ख़र्चनि जी मद में 1,50,356 पाउंड, जॾहिं त संदन ख़ानदानी घर जे सालियाने किराए मां 46,899 पाउंड हासिल कया। गॾोगॾु लंडन जे हिकु बैंक में संदसि जमा थियल रक़म मां बि खेसि बतौर मुनाफ़ो रक़म मिलंदी हुई। वाज़िर आहे त पानामा लीक्स जे इंकशाफनि खां पोइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि ऐं मालदार माण्हुनि टैक्स खां बचण लाइ ऑफशोर कंपनियुनि जो इस्तेमालु कयो ऐं बरतानवी वज़ीर आज़म जो नालो बि इन मामले सां जोड़ियो वियो। मुख़ालिफ़ धुर जी लेबर पार्टी पारां खेसि सख़्त तनक़ीद खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। गॾोगॾु संदसि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु थी रहिया आहिनि, जंहिंमें ख़ासि इस्तीफ़ा जो मुतालबो कयो पियो वञे।
पानामा लीक्स खां पोइ आलमी सरबराहनि जी गिरफ़्त मज़बूत थियण लॻी ऐं पानामा जे इंकशाफनि खां पोइ ही मामलो समूरी दुनिया लाइ बहस जो मर्कज़ बणियल रहियो, जंहिं बाद आला शख़्सियतुनि जी ऑफशोर कंपनियुनि ऐं अकाउंट्स मंज़रिआम ते अचण खां पोइ मोसाक फोनिस्का जे ऑफिस ते पुलिस छापो हयो। गैर मुल्की ख़बर इदारे मूजिबि पानामा जे अटॉर्नी जनरल जो चवणो मोसाक फोनिस्का जी गैर क़ानूनी सरगर्मियुनि जे नतीजे में पुलिस छापो हयो आहे। बे पासे मोसाक फोनिस्का जे अख़्तियारियुनि जो चवणो हो त संदन कंपनी कंहिं बि ग़लति कम में मुलविस नाहे ऐं संदन कम सिर्फ़ पंहिंजनि क्लाइंट्स लाइ ऑफशोर कंपनियूं ठाहिण आहे ऐं उहे अकाउंट्स कहिड़ी तरह इस्तेमाल थियनि था उन सां मोसाक फोनिस्का जो को तालुक नाहे। इन सूरतहाल ते पानामा जे सदर कार्लोस वरेला पंहिंजे मुल्क जे इक़्तिसादी ढांचे जो भरपूर दिफ़ा कंदे चयो त इंटरनेशनल कम्युनिटी पंहिंजे मुआशी सेक्टर्स खे शफ़ाफ़ बणाए। मोसाक फोनिस्का पारां समूरी दुनिया जे हुकुमराननि ऐं आला शख़्सियतुनि जे लिकियल ऑफशोर कंपनियुनि जे हवाले सां 1 करोड़ 10 लख खां वधीक दस्तावेज़ जारी कया विया हुआ, जंहिंमें पाकिस्तान, बर्तानिया, रूस समेत केतिरनि ई हुकुमराननि जा नाला शामिल हुआ। पानामा पेपर्स जे इंकशाफनि जिते आलमी दुनिया जे मंज़रनामे ते असर विधा आहिनि, उते वरी आम इंसान जे एतमाद खे बि नुक़सान पहुचायो आहे। अहिड़नि इंकशाफनि खां पोइ अवाम में मायूसी ऐं कावड़ जी लहर छायल आहे। अवामी एहतजाजनि मां साफ़ वाज़े आहे त अवाम महिनत मज़दूरी ऐं पंहिंजी हक़ हिलाल जी कमाई जे ज़रिए अहिड़नि हुकुमराननि खे टैक्स जी मद में ॾिनल रक़म जो एहतिसाब चाहे थो, जंहिं रक़म सां हुकुमरान अशराफिया ॾींहों ॾींहुं मालदार ऐं अवाम जी ज़िंदगियुनि में का बहितर तब्दीली नज़र नथी अचे। अवाम उन्हनि इंकशाफनि खां पोइ सवाल करे पियो, छा उन्हनि इंकशाफनि खां पोइ सियासतदाननि ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघंदी या न। इन सूरतहाल में आलमी बैंक जी आला उहिदेदार जो चवणो त पानामा पेपर्स जे इंकशाफनि अवामी एतमाद खे नुक़सान पहुचायो आहे, जंहिंसां आम शहरी टैक्स अदा करण में दिलचस्पी न वठी रहियो आहे। वर्ल्ड बैंक जी मैनेजिंग डायरेक्टर सिरी मोलियानी इंदिरावती पॉलिसी साज़न खे चयो त हू सख़्त कानून साज़ी लाइ सहकार कनि। संदसि चवणो त नाइंसाफ़ी जे तासुर अवामी एतमाद ऐं सरकारी आमदनी खे नुक़सान ॾिनो आहे ऐं कुझु मुल्कनि जी मैशत में सुस्ती पैदा थी आहे, जिन मुल्कनि में तरक्की जी सख़्त ज़रूरत आहे। संदसि चवणो त हक़ीक़ी तब्दीली आणण लाइ मुल्कनि खे हिक ॿिए सां वेझड़ाई ऐं सहकार करणो पवंदो। आलमी सहकार खां सवाइ टैक्स खां बचंदड़नि जो एहतिसाब थियणु इंतिहाई ॾुखियो थींदो। नाज़रीन, पानामा लीक्स जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं ॾखण कोरिया में 16 सालनि खां पोइ जेके चूंडूं थियूं आहिनि उनमें हुकुमरान पार्टी जिन वक़्तु पोज़ीशन की आहे उहा तव्हां सां शेयर कंदासीं। नाज़रीन, 16 सालनि खां पोइ ॾखण कोरिया में चूंडूं थियूं जंहिंमें हुकुमरान पार्टी 300 सीटूं जेके आहिनि क़ौमी असेंबली सीटुनि मां 122 सीटूं हासिल कयूं आहिनि ऐं आम इन चूंडुनि खां पोइ मजमूई तौर ते जेका हुकुमरान पार्टी आहे उनजी सियासी साख काफ़ी मुतासिर थी आहे। उहा कीअं थी आहे हिन रिपोर्ट जे ज़रिए ॼाणींदासीं। ॾखण कोरिया में 16 सालनि खां पोइ थींदड़ चूंडुनि में हुकुमरान पार्टी कामयाबी हासिल न करे सघी। ॾखण कोरिया में थींदड़ चूंडुनि पार्टी जी साख खे मुतासिर कयो ऐं अवामी राय मूजिबि पार्टी चूंडुनि में केतिरियूं ई खटियल सीटूं हाराए वेठी। सदर पार्क ग्योन जी पार्टी सेन्यूराय खे चूंडुनि में थींदड़ नुक़सान वॾे पैमाने ते इन जी क़दामत पसंद पॉलिसियुनि जे हवाले सां अवामी इत्मिनान ऐं उत्तर कोरिया जे जौहरी ख़तरनि ते सख़्त हिकमत अमली ते वधंदड़ वेझा वाज़े थी चुका आहिनि ऐं चूंडुनि खां पोइ हुकूमती पार्टी पंहिंजी सियासी साख न बचाए सघी। क़ौमी इलेक्शन कमीशन मूजिबि सेन्यूराय पार्टी खे उन जे उम्मीदवारनि जे पार्टी छॾण सबबि खेसि वॾो धकु रसियो आहे। क़ौमी इलेक्शन कमीशन मूजिबि हुकुमरान पार्टी ॾखण कोरिया जी क़ौमी असेंबली जी 300 सीटुनि मां 122 सीटूं हासिल कयूं, जेतोणीकि हुकुमरान पार्टी खे चूंडुनि में वाज़े अक्सरियत सां कामयाबी जी पक हुई। मुल्क जी मुखालिफ़ धुर जी मज़बूत पोज़ीशन सां गॾोगॾु हुकुमरान पार्टी जे अहम उम्मीदवारनि जे पार्टी छॾण सबबि पार्टी खे नुक़सान रसियो। पार्टी उम्मीदवारनि पार्टी टिकट न मिलण जी सूरत में आज़ाद हैसियत में इलेक्शन विढ़ण जो ऐलान कयो हो। चूंडुनि में नाकामी खे तस्लीम कंदे पार्टी सरबराह किम मोसिंग पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो। इस्तीफ़ा ॾियण खां पोइ पार्टी सरबराह जो चवणो त हुननि चूंडुनि में उम्मीदवारनि जी नामज़दगी जे अमल में तकबुर ऐं शर्मनाक रवैयो अख़्तियार कयो ऐं पार्टी जी ताक़त खे मुतहरिक करण में नाकाम रहिया ऐं पंहिंजे उम्मीदवारनि खे मायूस कयो। ॿिए पासे मुखालिफ़ धुर जी पार्टी मिंजो हिकु ऐवान ते ॿधल पार्लियामेंट में 123 सीटूं खटण में कामयाब थी। मिंजो जे उबरी क़ैद किम जोंग इन जो चवणो त चूंड नतीजनि खां पोइ सदर पार्क जी इक़्तिसादी पॉलिसियुनि जी नाकामी साबित थी वई आहे, जंहिं सबबि गुज़िरियल साल तरक़ी जी शिराह 2.6% रही, जॾहिं त नौजवाननि में बेरोज़गारी फ़ेबरवरी में 12.5% ताईं पहुती।
इलेक्शन खां अॻु मिंजो पार्टी खां धार थींदड़ पीपुल्स पार्टी चूंडुनि में 38 सीटूं हासिल करण में कामयाब रही, जेका वॾी कामयाबी तस्वुर कई पई वञे। ॾखण कोरिया में 16 सालनि खां पोइ थींदड़ चूंडुनि में महिनतकशनि जे हक़नि लाइ कम कंदड़ तंज़ीमुनि जी कामयाबी खे पिणु ज़ाहिर करे थी। जीअं गुज़िरियल साल सदर पार्क जे हिमायती हिकु तरमीमी बिल खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो हो ऐं उन ख़िलाफ़ मुज़ाहिरा पिणु कया विया, जंहिंसां मुलाज़िमनि खे आसानी सां नौकरियुनि मां बेदख़ल करे संदन मुआशी क़त्ल करणु आसान थी पिए सघियो। त वरी ॿिए पासे इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं मुख़ालिफ़नि खे मुज़ाहिरा करण जी इजाज़त न मिलण ते सदर पार्क खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो वियो। पुलिस ते पिणु इहो इल्ज़ाम हयो वियो त हू मुज़ाहिरीन खे एहतजाज करण खां रोकण लाइ ताक़त जो इस्तेमालु कयो वियो। मुख़ालिफ़ पार्टी नौकरियुनि में वाध ऐं नौकरियुनि जा मौक़िया पैदा करण सां गॾोगॾु पेंशन में इज़ाफ़े ऐं नौजवाननि लाइ सस्ती रिहाई समेत मुख़्तलिफ़ वाइदनि जो ऐलान कयो। जॾहिं त मैशत जी भेट में क़ौमी सलामती बाबति ख़दशनि इलेक्शन में घटि किरदारु अदा कयो। नाज़रीन, ॾखण कोरिया जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते ॾखण कोरिया में आम चूंडनि खां पोइ जेका सियासी हुकुमरान पार्टी आहे उन काफ़ी पंहिंजो जेको हिकिड़ो मोराल आहे उहो डाउन कयो आहे। गॾोगॾु ऑपोज़िशन पार्टी पारां जेका उन्हनि जी मज़बूत उते पोज़ीशन हुई, उन खां पोइ जेका हिन वक़्तु उते सूरत-हाल आहे, मजमूई तौर ते जेका ऑपोज़िशन धुर आहे उहा पंहिंजी साख मंझराइण में कामयाब थी आहे। गॾोगॾु उन्हनि हुकुमरान जमात ते तनक़ीद कंदे चयो आहे त बदतरीन मुआशी पॉलिसी गॾोगॾु जेका टिकटुनि जी विर्छ हूंदी आहे उमेदवारनि में, उनमें मुनसिफ़ाणो तरीक़ो अख़्तियार न हुजण जे करे जेका हुकुमरान जमात आहे उनखे सियासी धकु रसियो आहे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान में तालिबान ऐं हुकुमरान जमात में जेके अमुन ॻाल्हियूं आहिनि उहे डेडलॉक जो शिकार आहिनि। अफ़गानिस्तान में अफ़गान हुकूमत ऐं तालिबान में अमुन ॻाल्हियुनि जे हवाले सां जेके चइनि मुल्कनि जूं कोशिशूं गुज़िरियल केतिरे वक़्त खां हलंदड़ हुयूं, पर उन जो को समर न निकिरी सघियो। ऐं हिन वक़्तु जेका सूरत-हाल आहे अफ़गानिस्तान में, उनमें तालिबान ऐं अफ़गान जेके आहिनि फ़ौजी आहिनि उन हवाले सां जंग जो जेको आहे ऐलान उहो साम्हूं अची चुको आहे। गॾोगॾु अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौजियुनि खे 15 साल मुकमल थी चुका आहिनि। उन खां पोइ जेको ॻाल्हियुनि जो मरहलो शुरू थियणो हुयो उहो इन शर्त ते ख़तमु थियो आहे त तालिबाननि पारां इहा जेका शर्त रखी वई त जेसिताईं परॾेही फ़ौजियुनि जी नेकाली मुल्क में उनजो अमल न ईंदो तेसि ताईं ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। अफ़गानिस्तान में अशरफ गनी जी हुकूमत ऐं तालिबान जे विच में सिधी रीत ॻाल्हियुनि जी कोशिशुनि में का ख़ासि कामयाबी हासिल न थी सघी आहे ऐं ॻाल्हियूं अञा मुअत्तिल आहिनि। तालिबान पारां 4 मुल्की इतिहाद जी कोशिशुनि खे पंहिंजे मंतक़ी अंजाम ताईं पहुचाइण लाइ को बि सहकार साम्हूं न आयो। अफ़गान हुकूमत ऐं तालिबान विच में सिधी रीत ॻाल्हियुनि जी रुकावटुनि में सभ खां अहम रुकावट ग़ैर मुल्की फ़ौज यानी अमरीकी फ़ौजियुनि जी मौजूदगी आहे। अफ़गान तालिबान पारां ॻाल्हियुनि खे अमरीकी फ़ौज जी नेकाली सां मशरूत कयो वियो। संदन चवणो त जेसि ताईं अमरीकी फ़ौज जी नेकाली यकीनी न बणाई वेंदी तेसि ताईं ॻाल्हियूं करणु नामुमकिन हूंदो। अमरीका जी अफ़गानिस्तान में मौजूदगी खे 15 साल थी चुका आहिनि ऐं हिन महिल ताईं संदन नेकाली जो को बि वाज़ह इम्कान नज़र नथो अचे ऐं इन सूरत-हाल में अफ़गानिस्तान में अमुन ऐं हुकूमती अमलदारी चैलेंज बणियल आहे ऐं इन ॾस में अमरीकी फ़ौज जी नेकाली जे हवाले सां तारीख़ूं तब्दील थींदियूं रहनि थियूं, जंहिं करे उते अमुन लाइ वरितल का बि कोशिश के ख़ातिर ख़्वाह नतीजा न ॾेई सघी आहे। हिकु मंसूबे तहत 2016 जे आख़िर में 1000 फ़ौजियुनि जी नेकाली जो अमल मुकमल थियणो हो, जेको हाणे रोलड़े जो शिकार आहे। गुज़िरियल कुझु ॾींहनि में काबुल में अफ़गान अमरीका जी गॾियल कमीशन पारां हिकु इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिंमें वाज़े तौर ते चयो वियो त 2016 खां पोइ अमरीका जी मौजूदगी जा सिर्फ़ 2 मक़सद हूंदा, हिकु त अफ़गान सिक्योरिटी फोर्सिस जी तरबियत ऐं अमन इस्तेहकाम, जॾहिं त ॿियो मक़सद दहशतगर्दी जो ख़ात्मो हूंदो। हिन वक़्तु अफ़गान हुकूमत ऐं तालिबान ॻाल्हियुनि विच में 10,000 अमरीकी फ़ौजी रुकावट बणियल आहिनि। अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौज जी नेकाली लाइ अमरीका तयारु नाहे ऐं इन ॾस में काबुल दौरे दौरान जॾहिं अमरीकी परॾेही वज़ीर जॉन केरी खां फ़ौज जी तादाद में घटाई करे अंग 5,500 ताईं रखण जो सवाल कयो वियो त संदसि चवणो त उन फ़ैसिले जो अख़्तियार अमरीकी सदर वटि आहे ऐं हू इन सिलसिले में अस्करी अॻवाननि सां सलाह मशवरा करे को फ़ैसिलो कंदो। अफ़गानिस्तान अदम इस्तेहकाम जो शिकार आहे ऐं इन सूरत-हाल में अशरफ गनी जी हुकूमत तालिबान ते इल्ज़ाम हयो फ़ौज जी नेकाली में तालिबान सभ खां वॾी रुकावट बणियल आहिनि ऐं संदन जंगी कार्रवाइनि जे करे इहो अमल रोलड़े जो शिकार आहे ऐं कंदूज़ ऐं हलमंद में तालिबाननि पारां जंगी यलगार खां पोइ अफ़गान हुकूमत लाइ अमरीकी फ़ौजियुनि जी मौजूदगी तमामु घणी ज़रूरी बणिजी वई आहे। हिन ख़िते में वॾनि मक़सदनि ऐं हदफ़नि लाइ
ॿी वॾी ताक़त चीन आहे ऐं चीन पंहिंजो असर रसूख वधाइण जी कोशिशुनि में आहे ऐं अफ़गानिस्तान में अमन लाइ चीन ऐं ईरान कंहिं बि सूरत में अफ़गानिस्तान में अमरीकी फ़ौजियुनि जी मौजूदगी जे हक़ में न आहिनि। संदन चवण हो त इन अमल सां सिर्फ़ अफ़गानिस्तान न पर पूरो ख़ितो मुतासिर थी रहियो आहे त वरी ॿिए पासे अमरीकी फ़ौजियुनि जी अणॼाणायल मुद्दे ताईं मौजूदगी जो जवाज़ न आहे। हर मुल्क पंहिंजनि मफ़ादनि लाइ हिते मुदाख़लत करे रहियो आहे। जिते रूसी ताजिर अफ़गान सरहद ते पंहिंजा फ़ौजी मुक़रर करण चाहिनि था त उते वरी चीन ऐं भारत पंहिंजो मुआशी असर रसूख वधाइण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। गैर मुस्तक़िम अफ़गानिस्तान में अमन ॻाल्हियूं रोलड़े जो शिकार आहिनि त इन सूरतहाल में हाणे अफ़गान हुकूमत ऐं तालिबान पारां हिक ॿिए ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करण जो बि ऐलान कयो वियो आहे। अफ़गान हुकूमत जो चवणु आहे त तालिबान जे ख़िलाफ़ शिफ़क़ नाले ऑपरेशन शुरू कयो वियो आहे जॾहिं त तालिबाननि पारां शिदत पसंद तंज़ीम जे बानी सरबराह मुल्ला उमर जे नाले सां ठहियल उमरी ऑपरेशन शुरू करण जो ऐलान कयो वियो जॾहिं त अफ़गान हुकूमत दावा कई त इन ऑपरेशन जे ऐलान खां पोइ अफ़गान फ़ौज जी जंग जे मैदान में कामयाबी यकीनी बणियल आहे। अफ़गानिस्तान जे घरू वज़ीर जो चवणु हो त तालिबान हिकु ख़याली इस्लामिया रियासत क़ाइमु करणु चाहिनि था जेका नामुमकिन आहे ऐं ऑपरेशन जे ऐलान खे अफ़गान शहरनि लाइ जंग करार ॾिनो वियो। अफ़गानिस्तान में अमरीका जी फ़ौज जी मौजूदगी खे 15 साल थी चुका आहिनि ऐं अमरीकी फ़ौजियुनि सां तालिबान रहबरी शुरा जी अस्करी कार्रवाइयुनि खे 14 साल मुकमल थिया आहिनि। अमरीकी फ़ौज जी नेकाली हिन साल ताईं मुमकिन बणियल नाहे पर अमरीकी अख़्तियारनि मुताबिक़ हू अफ़गानिस्तान में घटि कुझु हज़ार फ़ौजी 2024 ताईं रखण जो इरादो रखनि थियूं। अफ़गानिस्तान जे अमन लाइ समूरनि धुरियुनि खे जटादार हिकमत अमली अपनाइण सां गॾु हिक ॿिए जा ख़दशा ख़तम करणा पवंदा ऐं अमरीका ऐं अफ़गानिस्तान खे पाण में तय करणो पवंदो ऐं हिक ॿिए खे ज़मानतूं ॾियणियूं पवंदियूं त जेकॾहिं अमरीका मुक़रर तारीख़ ताईं फ़ौज जी नेकाली यकीनी बणाए त इन खां पोइ तालिबान पंहिंजूं जंगी कार्रवायूं ख़तम करे सघनि था ऐं जेकॾहिं धुरियुनि खे अमन जो क़याम करणो आहे त पोइ ॻाल्हियुनि जी शुरूआति इन नुक़्ते खां करे सघिजे थी जंहिंसां अमन में रुकावट बणियल कुझु सबब ख़तम थी सघनि था ऐं अमन ॻाल्हियुनि जी राह हमवार थी सघंदी। नाज़रीन, अफ़गानिस्तान में जेका मौजूदा हिन वक़्तु सूरतहाल आहे उहा काफ़ी ॻणती जोगी आहे। अमन ॻाल्हियूं त परे जी ॻाल्हि आहे पर ख़िते में जेको इन सूरतहाल जे करे जेके इम्पैक्ट पवनि पिया मजमूई तौर ते इन सां अफ़गानिस्तान खे त ख़तरो आहे ई पर गॾोगॾु उन समूरे ख़िते सां जेको अमन वागियल आहे उहो बि ख़राब थी रहियो आहे। ऐं नाज़रीन, प्रोग्राम में इन समूरनि मौज़ूअनि ते वधीक डिस्कस कंदासीं पर हिते वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में नाज़रीन तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं ऐं नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं अमरीका में ज़ीका वायरस जो जेको फैलजण आहे उहो छो उते वधी रहियो आहे गॾोगॾु केतिरा ई केसिस रिपोर्ट थिया आहिनि। ज़ीका वायरस जे हवाले सां अमरीका जे सिहत वारे इदारे पारां कांग्रेस खां इहो मुतालबो कयो आहे त ज़ीका वायरस जी पेचीदगी ऐं उन जो जेको सबबु आहे उन्हनि खे मुंहुं ॾियण जे हवाले सां $1 अरब जी इमदादी रक़म फौरी तौर ते जारी कई वञे त जीअं जेके वरितल कोशिशूं आहिनि उहे ज़ाया न थी सघनि। ज़ीका वायरस जे हवाले सां हिन वक़्तु अमरीका जे सिहत वारे आलमी इदारे पारां जेके कोशिशूं हिन वक़्तु हलंदड़ आहिनि उन हवाले सां जेके नयूं तहक़ीक़ूं साम्हूं आयूं आहिनि उन्हनि में छा लिखियलु आहे ॼाणींदासीं हिन रिपोर्ट में। अमरीका जे सिहत वारे इदारे जे माहिरनि जो चवणु हो त ज़ीका वायरस ते वधीक तहक़ीक़ सां ख़बर पई आहे त हिन वायरस जे नतीजे में ख़तरा सोच खां बि वधीक संगीन ॾिठा विया आहिनि। माहिरनि कांग्रेस खां मुतालबो कयो त हू ज़ीका वायरस खे मुंहुं ॾियण लाइ $1 अरब जी हंगामी इमदाद मंज़ूर करे। सेंटर फॉर डिजीज़िस कंट्रोल एंड प्रिवेंशन जे आला उहिदेदार डॉक्टर एवन जो चवणु हो त हिन वायरस बाबति जेको कुझु ॾिसण में आयो आहे उहो संदन ख़्याल खां बि वधीक ख़तरनाक लॻे थो। व्हाइट हाउस में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी एंड इन्फेक्शन डिजीज़िस जी डायरेक्टर डॉक्टर एंथनी फोसा सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिंमें ज़ीका वायरस दौरान हमल में पेश ईंदड़ पेचीदगियुनि ते गौर कयो वियो। उन मौके ते डॉक्टर एंथनी मूसा जो चवणु हो त जेकॾहिं $1 अरब जी इमदादी रक़म फराहम न कई वई त इन वायरस खे मुंहुं ॾियण लाइ वरितल कोशिशूं कामयाब न थी सघंदियूं। अमरीका में ज़ीका वायरस सां मुतासिर थींदड़ 672 केस रिपोर्ट थिया आहिनि जिन में 64 ॻोरहारी औरतूं बि शामिल आहिनि।
अमेरिका में बीमारियुनि खां बचाव जे इदारे CDC जे डायरेक्टर टॉम फ्रेडिन तस्दीक कई त ज़ीका वायरस सबब नंढे मथे वारा ॿार पैदा थी रहिया आहिनि। एटलांटा में CDC जे हेडक्वार्टर में हिकु अहम कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे संदसि चवणो हो त उन्हनि जो इदारो ज़ीका वायरस जे नतीजनि में साम्हूं ईंदड़ ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ वधीक जांच करे रहियो आहे त छा सिर्फ़ नंढे मथे वारा ॿार जनम वठी रहिया आहिनि या उन्हनि जी ज़हनी नशोनुमा में का घटिताई साम्हूं आई आहे। तहक़ीक़ मां साबित थियो त अहिड़ियूं जिस्मानी पेचीदगियूं पहिरियों भेरो नुमायां थियूं आहिनि ऐं नंढे मथे वारनि ॿारनि जी पैदाइश सां साइंसी तौर ते उहा ॻाल्हि साबित थिए थी त कुझु ख़ासि मच्छरनि जे चक हणण सां पैदाइशी जिस्मानी पेचीदगियूं ॾिसण में आयूं। हिन साल जी शुरूआत में आलमी सिहत वारे इदारे ज़ीका वायरस के आलमी सतह ते अवामी सिहत लाइ हंगामी ख़तरो करार ॾिनो ऐं हिन साल जे आख़िर ताईं हिन वायरस जे नतीजे में 40 लख माण्हू मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो। ॾखण अमेरिका जे मुल्क ब्राज़ील में हिन वायरस जे नतीजे में ख़दशा जनम वठण लॻा आहिनि। ब्राज़ील में गुज़िरियल अक्टूबर खां फरवरी ताईं 4000 नंढे मथे वारनि ॿारनि जी पैदाइश थी आहे, जॾहिं 2014 में उहा तादाद 150 हुई। दुनिया जे 24 मुल्कनि जनवरी जे आख़िर ताईं ज़ीका वायरस जे केसनि जी तस्दीक कई हुई, जिन जी अक्सरियत विच ऐं ॾखण अमेरिका में मौजूदु आहे। ज़ीका वायरस जे हवाले सां साइंसदाननि जो चवणु हो त हाणे इन वायरस मां बचण लाइ एहतियाती हिदायतुनि ॾांहुं ध्यानु ॾिनो वञे ऐं हिन वायरस खां बचण लाइ वैक्सीन तयारु कई वेंदी। गॾोगॾु इन ख़तरनाक वायरस बाबति आगाही मुहिम हलाई वेंदी त जीअं ॻोड़ारी औरतुनि खे वधि खां वधि ॼाण मिली सघे। नाज़रीन, ज़ीका वायरस जे हवाले सां तव्हां रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते ज़ीका वायरस जे हवाले सां आलमी जेको सिहत जो इदारो आहे उन पारां जेके पेशन गोयूं या जेके ख़दशा साम्हूं आया आहिनि, यकीनी तौर ते ॻणती जोगी ॻाल्हि आहे ऐं जेका हिन वक़्तु जेके ख़दशा साम्हूं अचनि पिया ज़ीका वायरस जे हवाले सां उहे इहे ई आहिनि त अगरि जल्द अज़ जल्द ज़ीका वायरस जे हवाले सां वरितल कोशिशुनि खे मंतकी अंजाम ताईं न पहुचायो वेंदो त समूरे ख़िते खे जेको आहे इहो वायरस पंहिंजी वकड़ में आणे छॾींदो। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं यमन जो। नाज़रीन, यमन में मजमूई तौर ते 1 साल जी जेका जंग आहे उन खां पोइ हिन वक़्तु उते जंगबंदी जो जेको ऐलान साम्हूं आयो आहे। मुसलसल 1 साल ताईं 6000 जे लॻभॻि माण्हू उते जेको आहे मौत जो खाज बणिया ऐं मजमूई तौर ते काफ़ी ज़िंदगियूं उते मुतासिर थियूं आहिनि जंग जे नतीजे में। जंगबंदी जे ऐलान खां पोइ धुरियुनि उनखे वेलकम कयो आहे। गॾोगॾु यमन में जंगबंदी ते इतफ़ाक़ खां पोइ अरब इतिहाद सदर मंसूर हादी जे हवाले सां उन जो चवणु आहे त हू फायरबंदी जो एहतराम कनि था, पर रद्द अमल में अगरि को एक्शन साम्हूं आयो त हू ज़रूर रिएक्ट कंदा। अरब दुनिया जे ग़रीब तरीन मुल्क यमन में 1 साल खां हलंदड़ वेड़ सबब केतिरियूं ई जानियूं ज़ाया थियूं ऐं केतिरा ई घर उजड़िया। यमन में हुकूमती फौज हौसी बागन में हलंदड़ वेड़ जा समूरे मुल्क ते एतिरा त नाकारी असर पिया जो नेठ आलमी ताक़तुनि खे यमन में अमुन लाइ कंहिं ख़ासि हिकमत अमली तहत हिते अमुन क़ाइमु कराइणो पियो। यमन में वेड़ जे नतीजे में 6000 माण्हू मौत जो खाज बणिया ऐं एतिरियूं जानियूं ज़ाया थियण समेत केतिरियूं ई आलमी कोशिशूं कयूं वयूं त जीअं ख़िते में अमुन क़ाइमु करे सघिजे। यमन में लॻभॻि 1 साल जी हलंदड़ जंग खां पोइ नेठ जंगबंदी जो आगाज़ थियो। गॾियल क़ौमुनि जे ख़ासि नुमाइंदे इस्माइल शेख अहमद जंगबंदी जी आजियां कंदे चयो त मुल्क जी नई तामीर जो ही बहितरीन मौक़ो आहे। संदसि चवणो त हलंदड़ महीने कुवैत में थींदड़ अमुन ॻाल्हियुनि लाइ हिकमत अमली सां गॾोगॾु बहितर तयारी पिणु कई पई वञे। हुन जंगबंदी जे ऐलान खे अहम ऐं ज़रूरी करार ॾींदे चयो त यमन हाणे वधीक जानी नुक़सान बर्दाश्त नथो करे सघे। हुन चयो त जंगबंदी जे मुआहदे में हिसो वठंदड़ समूरा मुल्क इमदादी सामान ऐं कारकुननि जी पहुच में रंडक न विझंदा। यमन में जंगबंदी ते इतफ़ाक़ खां पोइ अरब इतिहाद पंहिंजे बयान में चयो त सदर मंसूर हादी जे चवण ते हू फायरबंदी जो एहतराम कनि था। गॾोगॾु बाग़िन पारां सीज़ फायर खां पोइ थींदड़ हमलनि ते रद्द अमल जो हक़ पिणु रखनि था। ॿिए पासे हुसी बाग़िन पिणु इन ई क़िस्म जो बयान ॾिनो। ज़रियनि मूजिब मुआहदे ते अमल दरामद जे कुझु कलाक अॻु हमलनि में 20 माण्हू मारिजी चुका हुआ, जॾहिं त उन खां अॻु गॾियल क़ौमुनि जे सहकार सां थींदड़ ॻाल्हियुनि में जंगबंदी लाइ कंहिं बि कोशिश या अॻु भराई जा मुस्बत नतीजा न निकिरी सघिया।
इन सूरतहाल ते सदर हादी हिकु बयान जारी कंदे चयो त हू कुवैत में थींदड़ ॻाल्हियुनि ते संजीदगी सां गौर करे रहिया आहिनि। गॾोगॾु हुन इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त हूसी बाग़नि खे घुर्जे त गॾियल क़ौमुनि जे ठहराव ते अमल कंदे यमन जे कब्ज़े हेठि आयल इलाइक़नि खे छॾे ॾियनि ऐं हथियार फिटा कनि। हूसी बाग़नि यमन जे गादी वारे हंधि सना ऐं ओलह वारा इलाइक़ा संदन कब्ज़े हेठि आहिनि। इन सूरतहाल में सदर हादी जो चवणो त हू कुवैत ॻाल्हियुनि खे संजीदगी सां ॾिसी रहिया आहिनि। गॾोगॾु हुन इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त हूसी बाग़नि खे घुर्जे त गॾियल क़ौमुनि जे ठहराव ते अमल कंदे यमन जे कब्ज़े हेठि आयल इलाइक़नि खे छॾे ॾियनि ऐं हथियार फिटा कनि। हूसी बाग़नि यमन जे गादी वारे हंधि सना ऐं ओलह वारा इलाइक़ा संदन कब्ज़े हेठि आहिनि। वाज़े रहे त जंग में इंसानी ज़िंदगियुनि ते तमामु ख़राब असर पिया आहिनि, जिते हर 5 माण्हू मां चौथे माण्हू जी ज़िंदगी जो गुज़र सफ़र इमदाद ते आहे। नाज़रीन, यमन में जंगबंदी खां पोइ मजमूई तौर ते आलमी ताक़तुनि जी यही कोशिश आहे त उते जंगबंदी जो जेको ऐलान थियो आहे उनखे जारी रखियो वञे त जीअं उते जेका आम ज़िंदगी आहे, आम शहरनि जी ज़िंदगी आहे उहा मुतासिर न थी सघे। गॾोगॾु कुवैत में जेके हलंदड़ हफ़्ते ॻाल्हियूं आहिनि उन में ॾिसिजे त कहिड़ी अघु भराई थिए थी। नाज़रीन, प्रोग्राम में जेके रिपोर्ट्स हुयूं उहे तव्हां ॾिठियूं। यकीनी तौर ते असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए मजमूई तौर ते जेको आलमी सियासी तौर समाजी या इक़्तिसादी आलमी दुनिया ते जेके उन जा तब्दीलियुनि जा जेके असर पवनि था उन हवाले सां तव्हांखे अपडेट रखूं। इन ते नाज़रीन प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।